कराची में दी इंटेलेक्चुअल्स फोरम पारां महरान टीवी जे सरवाण ग़ुलाम नबी मोरई के भेटा पेश करण लाइ तक़रीब मुनक़द कई वई, जंहिंमें ग़ुलाम नबी मोरई जे 4 मार्च 1967 वारी तहरीक में सरगर्म ऐं तारीख़ी किरदार सां गॾु संदसि तालीम ऐं सक़ाफ़त खे हथी वठाइण तोड़े इल्मी, सहाफ़ती ऐं समाजी ख़िदमतुनि खे ज़बरदस्त ख़राज तहसीन पेश कयो वियो। पाक अमरीकन कल्चरल सेंटर में मुनक़द कयल तक़रीब में दी इंटेलेक्चुअल्स फोरम जे चेयरमैन मसूद नूरानी, प्रोफेसर एजाज कुरैशी, प्रोफेसर सलीम मेमण, इनाम शेख, वली मोहम्मद रोशन, जुल्फकार हालेपोटो, एडवोकेट एबी लाशारी, शम्स जाफरानी, गुलाम अकबर मलक, डॉक्टर अकबर हैदर सुमरो, डॉक्टर खालदा सुमरो, मोहम्मद शोएब बिकक, असलम बलोच, मोहम्मद यूनस महर, मंजूर हुसैन खोसो, सबीना शहबाज, वकार पाटोली, शम्स मेमण, मौला बख्श चंड, सईद इमदाद अली शाह ऐं ज़िंदगीअ जे मुख़्तलिफ़ शोबनि सां सलाड़ियल शख़्सियतनि वॾे अंग में शिरकत कई। तक़रीब में शिरकत कंदड़नि जो चवणु हो त ग़ुलाम नबी मोरई 4 मार्च 1967 वारे शागिर्दनि वारी तहरीक में सरगर्म ऐं तारीख़ी किरदार अदा कयो। हुन जूं सहाफ़त सां गॾोगॾु समाजी ख़िदमतूं विसारण जोगियूं न आहिनि। समाज जा जेका कंट्रीब्यूशन आहे मोरई साहिब जी, उन ते असां कयो। असांजो इंटेलेक्चुअल फोरम आहे उहो कंदो रहंदो आहे अहिड़े क़िस्म जा फंक्शन जिन में माण्हुनि जूं कम आहिनि, ख़िदमात आहिनि, उनखे असीं साराईंदा आहियूं। मोरई तमामु वॾियूं क़ुर्बानियूं ॾिनियूं आहिनि। मोरई तव्हां घणनि माण्हुनि खे ख़बर ई कान्हे त 4 मार्च 1967 में हिकिड़ो मारको थियो हो, ॾाढो झेड़ो थियो हो गवर्नमेंट सां, जंहिंमें वाइस चांसलर सिंध ही उनखे कढी छॾियऊं त सिंध यूनिवर्सिटी ऐं हुनजे मुल्क कॉलेज इंजीनियरिंग कॉलेज में जंहिंमें पढ़ंदो मोरई साहिबु आउं उते हुउसि, त उन्हनि एहतजाज कयो, प्रोटेस्ट कयो, केतिरा ॾींहं हलंदो रहियो। बसुनि में चढ़ी नारा हणंदा हुआसीं, कमिशनर हाउस वेंदा हुआसीं, इलाही क़िस्म जो असां तहरीक ज़बरदस्त हलाई। पोइ बर्दाश्त करण खां कोन थी पियो, असां सभिनी खे जाम शुरू मारे कुटे बसुनि में। उन में मोरई साहिबु शामिलु हो, जंहिंमें धक खाधई, ज़ख़्मी थियो, जेल में वियो। पोइ मां वरी शहर में हुउसि उन ॾींहुं, वरी ॿिए ॾींहुं जेल में मिलण वियासीं, ॾाढो बुरे हाल में हुआ, सॼा उहे कपिड़ा साॻिया पिया वञनि, रत में भरियल कपिड़ा, ऐं ॾाढो हिमत हौसले वारो माण्हू आहे। इन खां अलावा फिलंथ्रोपिस्ट आहे, वरी टीवी ते पॉलिटिकल एनालिस्ट लॻो पियो आहे। इन जा वॾा कम कया अथसि, ॾाढो तमामु। असां माण्हुनि खे, सिंधी माण्हुनि खे फॉलोअप करणु घुरिजे, ऐं जेके बि सरहंदी वारा माण्हू आहिनि उन्हनि खे इन क़िस्म जूं एक्टिविटी में अॻिते अचणु घुरिजे। मोरई साहिब खे मुंहिंजे तरफ़ां लख मुबारक हुजनि। अॼु असां हिकिड़ो बहितरीनु इंसान सां, सिंध जे हिकु बहितरीनु इंसान सां हिकु शाम ॾींहुं मल्हाए रहिया आहियूं, ऐं जंहिंजो महंदार मसूद नूरानी, जेको सिंध जो हिकिड़ो इंतिहाई वॾो माण्हू, ऐं पोइ ग़ुलाम नबी मोरई हुजे, तूं चओ न पुछां, तूं चओ न ॾिछां, पर तोखां हिकिड़ी ॻाल्हि पुछां, तूं कंहिं ख़ामोश कंदे ऐलान हज़ारे मां न रुॻो। तव्हां अंदाज़ो लॻायो, असां ॿार ई नंढड़ा, पर उहो हिन शख़्स जा इहे गीत ऐं हिन माण्हूअ जूं जेके असांखे शयूं मोटिवेशन जेका करणु। भिटाई ते जलसो थींदो हो, भिटाई जा सालियाना प्रोग्राम, पोइ असां गॾिजी ग़ुलाम नबी, मां, मसूद, सभु 50-100 दोस्त, पोइ उहे वञी भिटाई जे मेले ते, फ़ौज बीठी हूंदी साईं, पुलिस बीठी हूंदी, उन फ़ौज जे अॻियां ऐं पुलिस जे अॻियां असां अयाज़ ॻाईंदासीं। मोरई लीड कंदो उन शाइरी खे, ऐं असां उनजे पुठियां हूंदा हुआसीं, ऐं पोइ असांखे लठियूं बि लॻंदियूं, मोटरा लॻंदा, भॼी वञी वरी मोटी ईंदासीं, वरी मोटरा लॻंदा। इहो ज़मानो हो दोस्तो, ईअं हुई सिंध यूनिवर्सिटी। त मोरई साहिब जो वॾो, यानी हिकिड़ो माण्हू जीअं मोटिवेट करे तव्हां तयारु कयो, अॼु हींअर उथी बि हिते तव्हांखे ॻाए, त जे ईमान सां तव्हां सभु उथी नचो न, तालियूं न वॼायो त मूंखे हैफ़ ॾिजो। हिन माण्हू में उहा जेका आहे हिकिड़ी कृपा चवंदा आहिनि न, कृपा यूनिस साहिब, उहा हिन माण्हू में मौजूदु आहे। अॼु मां हिकु ऐलान थो कयां त आउं मोरई साहिब जो हिकिड़ो किताबु पढ़णु चाहियां थो। अॼु जो हीउ जेको मौक़ियो आहे, गॾियल तौरु तव्हां सभिनि दोस्तनि खे गुज़ारिश कयां थो त आर्टिकल मूंखे लिखी ॾियो, किताबु आउं छपाईंदुसि मोरई साहिब। साईं बुनियादी तौर ते सियासतदान आहे। मुख़्तलिफ़ दौरनि में, मुख़्तलिफ़ हुकूमतुनि में, NH में रहंदे या सिंध सरकार में रहंदे
सियासतदाननि सां साईं जा जेके लाॻापा रहिया आहिनि, हिकिड़े ॾींहुं फ़ोन कई ओचितो शाम जो फलाणे हंधि पहुची वञो, तव्हां 6 ॼणा अलाए 8 ॼणा आसूं असां। ख़ैर जी पहुचो, तव्हांखे ॿुधायूं था। उते वियासीं त हिकिड़ो फेडरल मिनिस्टर नवाज़ शरीफ़ जे दौर जो वेठो हुजे ऐं उनखे इहा इहो इम्प्रेशन हुजे त सिंधी जेके आहिनि से के गॾह घोड़ा आहिनि, उन्हनि खे को अकुल को शऊर को सम्झ कान्हे। सो हुननि सां असांखे विहारे ऐं साईं कचहरी कराई ऐं कचहरी खां पोइ हुन चयो त साईं मां पंहिंजो ख़्यालु हाणे मटाए छॾियो आहे ऐं असां तव्हां ॿुधायो असांखे के माण्हू ॾियो जिन खे असां मुख़्तलिफ़ हंधनि ते एब्ज़ॉर्व कयूं। टेलीविज़न खे जंहिं अंदाज़ में जंहिं तरीक़े सां साईं हलाए पियो ऐं हलाईंदो अचे पियो, मां सम्झां थो त जेके सिंधी चैनल आहिनि उन्हनि चैनलनि में बहिराण टीवी खे हिकिड़ी इनफ़रादियत हासिलु आहे त उते जेके प्रोग्राम थियनि था या जेके प्रोग्राम हलाया था वञनि उहे ॿियनि सिंधी चैनलनि खां मुख़्तलिफ़ ऐं मुनफ़रिद आहिनि ऐं मयारी आहिनि ऐं इहो क्रेडिट साईं खे वञे थो। साईं पाण बि जेको आहे सो हुन में हिकु सियासी अॻुवा मोदबर जी हैसियत में या हिकु सियासी एनालिस्ट जी हैसियत में जेको आहे सो तबसरा करे थो ऐं ॻाल्हाए थो। मोराई साहब तव्हांखे ख़बर आहे त हिकिड़े एग्रीकल्चरिस्ट सां गॾोगॾु तालीम एजुकेशनिस्ट बि आहे, फिलंथ्रापिस्ट बि आहे ऐं आंट्रप्रन्योर बि आहे। त हुनजी घण रुखी शख़्सियत जो अहातो करणु ऐं उनखे सही नमूने सां ट्रिब्यूट पेश करण जे लाइ ही इजलास या ही मजलिस सॾई वई आहे। ऐं घटि माण्हुनि खे ख़बर हूंदी त फ़नून लतीफ़ा सां बि मोराई साहब जो तमामु घणो ताल्लुक़ु आहे ऐं हिकिड़ो उनखे पंहिंजो चैनल बि आहे जेको सिंध जे सकाफ़त ऐं सिंध जे रवायतुनि खे प्रमोट करण में तमामु उनजो अहम किरदारु रहियो आहे। ऐं इहो ई हिकिड़ो बहितरु तरीक़ो आहे त समाज में असांजे समाज में जेके माण्हू जेन्युइन कमु कनि था, जेके माण्हू पंहिंजे अवाम जे लाइ जाखोड़ कनि था, उन्हनि खे नए नस्ल जे आॾो मुतारिफ़ कराए ऐं अहिड़ा हिकिड़ा मिसाल पेश कजनि, रोल मॉडल्स पेश कजनि जंहिंजे ज़रिए असांजी सोसाइटी ज़िंदगीअ जे मुख़्तलिफ़ शोबनि में अॻुभराई करे ऐं सिंध खे उहो मक़ाम ॾियारे जंहिंजी असां सभु तमन्ना रखूं। त गुलाम नबी मोराई साहब जी हिकिड़ी वॾियूं ख़िदमतूं आहिनि। जॾहिं यहया ख़ान जो दौरु हुयो न मार्शल लॉ जो साईं, उन में स्टूडेंट्स जेका स्ट्रगल थी उन में गुलाम नबी मोराई साहब जो वॾो किरदारु आहे ऐं उन में 4 मार्च 1967 जी जेका मूवमेंट थी उन में नुमाया किरदारु गुलाम नबी मोराई साहब कयो ऐं उन में साईं खे काफ़ी तकलीफ़ूं ॾिसणियूं पियूं, जेल बि वञिणो पियो ऐं काफ़ी तकलीफ़ बि आई, पर साईं पंहिंजो जेको मोटिव हो या पंहिंजो जेको इमेज हुयो या जेको हुनजो हिकिड़ी फिलासफ़ी हुई उन ते हू कमु कंदा रहिया ऐं अॼु ॾींहं ते बि कमु कनि था। ऐं साईं हिकु त दिलि अज़ीज़ शख़्सियत आहे, तमामु मोहबत करण वारी, प्यारु करण वारी ऐं हू हिन वक़्तु बि असांजे कल्चर खे जेको आहे प्रमोट करण लाइ वॾी कोशिशि करे रहियो आहे। पंहिंजे चैनल ते यूथ खे प्रमोट करे रहियो आहे, स्किल डेवलपमेंट खे करे रहियो आहे, माण्हुनि में हिकिड़ी अवेयरनेस असांजे माण्हू में पैदा करे रहियो आहे त भाई ॿाहिरनि मुल्कनि में छा पियो थिए, हिते छा थिए ऐं असांजो माण्हू अॻिते कीअं वधे, हिकु एज़ ए लीडरशिप जो जेको आहे रोल किरदारु करे रहियो आहे। पाण उन सां गॾु हिकिड़ो पॉलिटिकल एनालिस्ट बि आहिनि ऐं रिसर्चर बि आहिनि ऐं हिकिड़ो टेक्नोग्रेट आहिनि ऐं सिंध गवर्नमेंट में हिकु तमामु वॾे उहिदे ते कम्युनिकेशन वर्क्स डिपार्टमेंट में रहिया ऐं उते बि साईं तमामु सुठे नमूने पंहिंजूं ख़िदमतूं जेको आहे सरंजाम ॾिनियूं। त साईं हिकु तमामु घण रुखी शख़्सियत आहे ऐं उन लाइ इहो असां ज़रूरी सम्झो त अहिड़नि माण्हुनि सां शाम मल्हाई वञे, उन्हनि खे रिसेप्शन ॾिनी वञे त जीअं असांजी क़ौम खे यूथ खे ख़बर पवे त असांजा अहिड़ा हिस्टोरिकल पर्संटेज बि रहिया आहिनि ऐं उन्हनि वॾियूं ख़िदमतूं कया आहिनि। जेको अॼु असांजो सिंधी माण्हू हिते नज़र अचनि पिया कराची में या ॿाहिरि मुल्क में, इहे इन्हनि साइननि जूं जेके कुर्बानियूं आहिनि जंहिंजी जफ़ाकशी ऐं महिनत सां इहे कमु थिया आहिनि। मोराई साहब जी जेकी शख़्सियत आहे, जीअं साईं जिन हुकुम फरमायो असांजे जनरल सेक्रेटरी साहब त भई उनजी शख़्सियत ते ॻाल्हायो वञे, सो मां बि इहो ई बहितर सम्झां थो त साईं जे कारनामनि ते या जेके हुन भलाई जा कमु कया आहिनि हेसि ताईं उन्हनि ते आऊं तव्हांखे कुझु आगाही ॾियां। सभ खां पहिरियों ई जेको 1988 में हैदराबाद में जेके सिंधी माण्हुनि खे ॻोल्हे मारियो वियो, भॼायो वियो, लतीफ़ाबाद मां शहर मां तमामु घणी तकलीफ़ MQ वार ॾिनी हुई,
तिन खे सेटल करणु, तिन खे संभालण में साईं जो तमामु वॾो किरदारु रहियो आहे ऐं आउं चवंदुसि अलाह साईं संस जेको आहे सो जस ॾींदुसि। उन खां अलावा साईं जो हिकिड़ो पंहिंजो कासिमाबाद शहर में प्लाट बि हो, जिते हुन हिकु पंहिंजो सेंटर ठाहियो औरतुनि जे लाइ, जंहिंमें सिलाई कढ़ाई जो बि मर्कज़ ठहियो ऐं ब्यूटी पार्लर बि ठहियो। कई हज़ार छोकिरियूं कई सालनि ताईं उतां ट्रेनिंग वठंदियूं रहियूं ऐं जेके बि ग़रीब छोकिरियूं हुयूं उन्हनि खे सिलाई मशीनूं बि ॾिनियूं वयूं ऐं कुर्सी ऐं आसिफ़ ॾिनी वई जी पंहिंजे घरनि में हू वेही रोज़गारु करे सघनि। इन खां अलावा साईं पंहिंजी ज़मीन जेकी शेख ब्रिके में अथनि उते स्कूल हिकिड़ो बर्पा कयो आहे, ठाहियो आहे पंहिंजे हणा वणा ख़र्च करे, जिते सवें ॿार उते जी पसगिरदाई जा तमामु आलीशान तालीम हासिलु करे रहिया आहिनि ऐं उन्हनि खे जेकी हर क़िस्म जी सहूलियत आहे, जीअं ड्रेस आहे उन्हनि जो, बूट आहिनि, किताब आहिनि, इवन कंहिं टाइम ते मानी बि खाराई वञे। इन खां अलावा तव्हां ॾिसो पाण तइलीम लाइ पाण घणो पतो ॾियईं। तव्हांखे ख़बर आहे त तइलीम जे लाइ कॉन्फ्रेंसूं कराई पंहिंजे हणा वणा ख़र्च करे ऐं उन सां गॾोगॾु सॼी सिंधिया दौरा कयईं ऐं माण्हुनि खे आगाही ॾिनई त बाबा पंहिंजी तालीम जेकी आहे बर्बाद बि थिए सिंध जी, तव्हीं महिरबानी करे सुजाग थियो, पंहिंजी मालिकी करियो पंहिंजे स्कूलनि जी, पंहिंजे ॻोठनि जी, पंहिंजे शहरनि जी। इन में तमामु घणो हिननि जो हिसो रहियो आहे। ऐं ॿियो वरी जेको वॾे में वॾो कमु इहो कई त सिंध सूबे में ट्रेनिंग इंजीनियर्स जो हिकिड़ो जेको आहे सो हिकिड़ो सेंटर ठाराई, अप्रूवल वरिते हुनजी त भई जेके बि आहिनि छोकिरा असांजा सिंधी ॿार जेके बि ग्रेजुएट आहिनि उहे 1 साल ताईं ट्रेनिंग इंजीनियर जी ट्रेनिंग वठनि। नतीजो इहो थियो त पोइ कई सवें माण्हू, सवें छोकिरा उन में ट्रेन कया विया, जेके सम्झो त पंहिंजे मुख़्तलिफ़ नौकरियुनि में वञी लॻा, सुठियुनि सुठियुनि कंपनियुनि में लॻा ऐं उन सां गॾोगॾु ई दोस्तनि जी मदद बि कंदा हुआ। टीवी ते हिकिड़ो प्रोग्राम कंदा आहिनि सिधी ॻाल्हि, जंहिंमें सिंधी जा जेके बि मसइला आहिनि उन्हनि ते तमामु बहितरीनु नमूने सां डिस्कस बि कंदा आहिनि ऐं अहिड़े नमूने सां तव्हांजी नुमाइंदगी बि थी वेंदी आहे त सिंध सां कहिड़ा कहिड़ा मसइला आहिनि। इलाही स्पीकरनि कोट कयो तरक़ी पसंद दुनिया, जदीद दुनिया, त मूं पे सोचियो त जदीद दुनिया जे अॼु जदीद थियण जा जेके बुनियादी गुण आहिनि, क़दुर आहिनि, वैल्यूज़ आहिनि, उन मां हिकिड़ो अहम गुण आहे एक्नॉलेजमेंट ऐं रिकग्निशन। त मूं ॾिठो पियो त 4 मार्च जो हीरो नूरानी साहिबु कीअं हिकिड़ी वॾी दिलि सां हिकिड़े ॿिए हीरो खे एक्नॉलेज पियो करे, रिकग्नाइज़ पियो करे, दोस्तनि ते ॻाल्हाइनि पिया। त इन करे सिंधी समाज लाइ बि जेके मिसकनसेप्शन्स आहिनि त बेगुणो समाज आहे, थैंकलेस समाज आहे, माण्हुनि जीअरे इज़तूं ॾिनियूं आहिनि। असां ॾिठो साईं बलोच साहिब खे, ही सभु वेठा आहिनि विटनेस आहिनि, असां जोय साहिब खे ॾिठो, सिंधी माण्हुनि जीअरे इज़तूं ॾियण वारा आहिनि। इन करे इन कबात में, इन ख़फ़े में रहिजी न त सिंधी माण्हू अहमियत ॾिए थो नथो ॾिए, सिंधी माण्हू जेको आहे सो ख़्यालु करे थो नथो करे, सिंधी माण्हू इंतिहाई ख़्यालु वारो माण्हू आहे। असांजो पीरियड इहो ई आहे मोराई साहिब खे ॾिसण जो, जुड़ण जो। ही जेके एथनिक क्लेशिस थिया हैदराबाद में, नंढा हुआसीं स्कूलनि कॉलेजिस में, ॾिठोसीं कुझु माण्हू शहर में कमु पिया कनि, हलनि पिया। मुंहिंजी नज़र में जेका हिकिड़ी बहितरीनु ट्रांज़िशन आहे उहा आहे समाज जी जागीरदाराणे ज़रई समाज मां टुपी रिलेटिवली पेटी बोर्जवा, रिलेटिवली एक्सप्लॉइटेटिव, पर इंडस्ट्रियल फेज़ में या एंटरप्रेन्योर जी इनाम साहिबु तव्हांखे ॿुधायो त आउं चवंदो आहियां दोस्तनि खे त कुझु माण्हुनि जा सिंधनि ते थोरा आहिनि जिन बजाए ज़मीनूं, उहा बि सुठी ॻाल्हि आहे, अगरि तव्हां प्रोग्रेसिव ज़मीनदार आहियो, रईस नज़ीर आहियो, उहा ॻाल्हि त बि ठीकु आहे, पर सिंध में बि घटि माण्हू आहिनि जिन इहे वसीला हूंदे बि रूरल बैकग्राउंड खे गॾु रखंदे बि सिंधियुनि जी अर्बनाइज़ेशन में ट्रांसफॉर्मेशन कई। बजाए 500 एकड़ ॿी ॿनी वठण जे मोराई साहिबु हिकिड़ो चैनल खोलियो ऐं इहा ट्रांसफॉर्मेशन सिंधी सोसाइटी लाइ इंतिहाई अहम आहे। अॼु बि जेके सिंधी माण्हू वेठा आहिनि सेठ असांजा कराची में, हाणे अॼुकल्ह आउं कराची शिफ्टेड आहियां त इहे ताबानीज़, लाखानीज़, इन्हनि जा वॾा नाला ॿुधंदासीं, इन्हनि सां कचेरियूं थियनि थियूं, इहे महता ख़ाली आहिनि। पोइ उते दोस्त लाइ चवंदा आहिनि त तव्हां जेके नवां सिंधी सेठ आहिनि शहर में उन्हनि ते नथा ॻाल्हायो। पोइ चवंदा आहिनि त इहा असांजो ट्रांज़िटरी क्लास आहे। तंहिंजे करे जेको क्लास जागीरदारी निज़ाम मां सिंध खे अर्बनाइज़ेशन ॾांहुं ऐं इंडस्ट्रियल ज़ोन ॾांहुं वठी वञण जी, उन फेज़ में वठी वञण लाइ कंट्रीब्यूट पियो करे, उहो भले वॾो इनकलाब बि न हुजे, के सियासी पार्टी में न हुजे, उनजो वॾो कंट्रीब्यूशन आहे। त मोराई साहिबु उन सॼे कल्चर में हिकिड़े ख़ामोश साइलेंट कंट्रीब्यूटर तौरु
उन अर्बनाइज़ेशन खे प्रोटेक्ट कयो आहे, उन अर्बनाइज़ेशन में हणा मणा ॾिनो आहे, नुक़सान बि कया अथनि। तव्हां सम्झो था मेहरान चैनल को कमाईंदो हूंदो, उन कंट्रीब्यूशन खे आउं सदाईं मान ॾींदो आहियां ऐं दोस्तनि खे चवंदो आहियां त महिरबानी करे इन क्लास खे इन में इन जा मसइला हूंदा, इन जे ज़ाहिर जेको वर्किंग एनवायरमेंट आहे उन जा हाउस कीपिंग रूल्स हूंदा, SOPs हूंदा, पाण सिंधी वञी थोरो हाउस कीपिंग ते घणो ध्यानु ॾींदा आहियूं, पर उन बावजूदि इन ट्रांज़िशन जा जेके पायोनियर्स आहिनि उन्हनि खे तव्हां सपोर्ट कयो, उन्हनि जी इंडिवर्स खे तव्हां अॻियां वधायो। आख़िरी पॉइंट इहो त जेको कल्चरल डे हो उहो शुरू में ईअं ई हो, उनखे जेको थीमेटिक कयो न उहो मोराई साहब कयो। मूंखे यादि आहे पहिरें साल त ईअं हलियो झुमरियूं, ॿिए साल मीटिंग हुई, अख़बारनि में ॾिठो, मोराई साहब ॿुधायो त मोराई साहब ने ख़्याल जो त हाणे हिनखे अहिड़ो ख़्यालु ॾियो जंहिंसां थोरो फोकस्ड हुजे। पोइ एजुकेशन आई, पोइ पाणी आयो, पोइ NFC आई, पोइ धरती आई, त उनजो फ़ाइदो इहो थियो त उन न फ़क़ति चैनल्स खे थीम ॾिना, पर सिंध जो ओवरऑल जेको समाजी ओसर जो जेको बि सफ़र आहे, जेको बि सोशल चेंज जा ही हेॾा वॾा नाला वेठा आहिनि, उनखे ऐं जेको सिंध जो सियासी सफ़र आहे, तरक़ी पसंद सफ़र, औरत दोस्त सफ़र, अमन दोस्त सफ़र, दहशतगर्दी का पाक सफ़र, उनखे बि जिन माण्हुनि थीमेटिक आइडिया ॾेई वॾो हिकिड़ो सपोर्टिव मैकेनिज़म ॾिनो, उन में मोराई साहब जो तमामु वॾो रोल आहे। मूंखे इन ॻाल्हि जो फ़ख़ुरु आहे त मूं जिन बि दोस्तनि मां, हिते तमामु घणा दोस्त वेठा आहिनि जिन खां मूं सिखियो आहे, ऐं मोराई साहब मुंहिंजे उन्हनि मोहतरम उस्तादनि मां, दोस्तनि मां, मेंटोर्स मां शामिल आहे जिन खां मूं तमामु घणो सिखियो आहे। मोराई साहब अलाह ताला तव्हांखे हज़ारे साल जीअरो रखे। तो मोराई माना मोराई माना गुलाम नबी मोराई, क़िस्मत सां असां ॿई हिकिड़े ॻोठ जा थी पिया आहियूं। मुंहिंजे लाइ इहा फ़ख़्र जी ॻाल्हि आहे। साईं जेकॾहिं मां नंढे लाइक़ जी ॻाल्हि कयां त असां ॿई गॾु खेॾंदासीं त ठही सघे थो, पर हर बुरे ॻाल्हि कोन था कयूं। इनफैक्ट मूं सोचियो पिए इहा ॻाल्हि त जंहिं बि शख़्सियत सां शाम मल्हाई वञे उनखे एतिरो वक़्तु ॾिनो वञे, छो त हू असां लाइ रोल मॉडल आहे। हू पाण मुतालिक़ जेकॾहिं ॿुधाए थो पियो त उन मंझां ॿिया सबक़ हासिलु करे सघनि था पिया, पर जेका सूरत हाल मूंखे नज़र पई अचे त साईं मोराई साहब खे असां टाइम ॾींदासीं तमामु थोरो, पोइ हू जेको रोल मॉडल आहे उहो कीअं हूंदो, छा हूंदो। साईं जे फ़नी सलाहियतुनि ते, साईं जे हस्तीअ ते काफ़ी दोस्त रोशनी विझी चुका आहिनि। साईं नूरानी साहब आहे, मोराई साहब आहे, साईं परियां प्रोफेसर साहब वेठा आहिनि, साम्हूं हिकिड़ी शख़्सियत ॿी वेठी आहे जेके 4 मार्च जा जे हीरोज़ में शामिल आहिनि। तमामु ॾुखे में ॾुखियो वक़्तु हो जंहिं मंझि इन्हनि साथियुनि मुंहुं ॾिनो। मोराई साहब शागिर्दी वारे ज़माने मंझां प्रोफेशन में वञनि था, पाण ब्यूरोक्रेसी में शामिल था थियनि। उहा ॿी ॻाल्हि त पाण इंजीनियर हुया, ब्यूरोक्रेसी साईं हिकु शख़्सियत मूंखां अॻु में ॻाल्हाई, उन ब्यूरोक्रेसी जा ॿई पासा अख़्तियार कया ऐं सुठी ॻाल्हि थी। ऐं उनजो पंहिंजो हिकिड़ो किरदारु आहे, पंहिंजी हिकिड़ी सिंध जे हवाले सां सुञाणप आहे साईं जी। साईं जेका असांजे वक़्त मंझि जेको असां ॾिठो आहे त ब्यूरोक्रेसी में अचण खां पोइ माण्हुनि मिल्कियतूं ठाहियूं, पर मोराई साहब पंहिंजी मिल्कियत तइलीम जे हवाले सां इदारनि खे ॾिनी, जंहिंमें मोरे में साईं जी ज़मीन ॾिनल ज़मीन ते अलामा इक़बाल ओपन यूनिवर्सिटी जो कैंपस ठाहियो वियो। साईं पाण ॿुधायो त साईं 2 एकड़ ॿिया बि गवर्नमेंट कम्प्रीहेंसिव हाई स्कूल खे ॾिना आहिनि जिते ठहे पियो। त पंहिंजी मिल्कियत ॾियणु अमल आहे, इहो ॾाढो सुॾुखियो अमल आहे। माण्हू पंहिंजी मिल्कियतूं ठाहिनि था पिया आहिनि अॼु ब्यूरोक्रेसी में, ऐं हीअ तमामु वॾी क़ुर्बानी आहे। मूंखे यादि आहे त मोरे में साईं फिलंथ्रापीअ जो कमु तमामु घणो कयो, पंहिंजी उते तंज़ीम ठाहियूं ऐं ग़रीबनि जी मदद। केतिरा माण्हू, छाकाणि त मुंहिंजो मोरे सां वास्तो मोरे में अचणु थींदो त साईं जी एड्रेस मूंखां पुछंदा साईं मोराई साहब जो घर किथे आहे, छो पिया पुछो, चएसि साईं असांजी मदद थो करे, ग़रीब मिसकिन माण्हू, एतिरो मशहूरु थी वञणु। इहो ग़रीब जी उनसियत आहे, ग़रीब जी मोहबत आहे जेका
ग़रीब खे मुतासिर थी करे। साईं जो हिकिड़ो ॿियो बि अमल जेको शायदि कंहिंखे ख़बर कान्हे, हर सिंध जे हर इलाइक़े में तमामु सुठा वॾा जागीरदार रहनि था अॼु बि, जिन जो न सिर्फ़ु हुकूमत ते कब्ज़ो आहे, लेकिन सिंधी आवाम खे कुझु ॾियण लाइ तयारु कोन्हनि। मूंखे यादगिरी आहे, मां साईं खे सुञाणा त मोरे जे जागीरदारनि खे साईं मोटिवेट कीअं कयो, मुतासिर कीअं कयो, जो उन्हनि खे मुतासिर करे ऐं सिंधी आवाम जी ख़िदमत करणु, इहो तमामु वॾो किरदारु आहे। साईं हिकिड़ो अनोखो रुख़ अख़्तियार कयो, उहो हुयो त सिंधी स्पीकिंग यूनियन गॾिजी उन्हनि दोस्तनि ठाहियो, जंहिंजो मुहरिक साईं मोराई साहिबु हुयो, या शायदि घणनि खे ख़बर न हुजे। ऐं साईं उन स्पीकर्स यूनियन में तमामु वॾो किरदारु अदा कयो। मूंखे यादि आहे त घणो करे मीटिंगूं जेके साईं जे ई घर ते थींदियूं हुयूं, मेज़बानी साईं जे हवाले हूंदी हुई। साईं ग़ुलाम नबी मोराई साहिबु कंहिं तारीफ़ जा मुहताज न आहिनि, छो जो जेको 60 वारे ॾहाई में जेके 1 यूनिट हुयो ऐं सिंध में तमामु वॾा मसइला हुया, उन वक़्तनि में जेको 4 मार्च वारो इवेंट हो, उन जा हीरो आहिनि। उन सां गॾोगॾु ही सिंध जो तमामु जेको आहे सो तालीम जे मामले ते तमामु वॾो ओलड़ो रखनि था। हू ईअं जिथे बि वञनि था ऐं उते तालीम ऐं तरबियत ते एतिरो ज़ोर ॾियनि पिया त माना ईअं सम्झो त ईअं एजुकेशन जा, सिंधी एजुकेशन जा सफ़ीर आहिनि साईं। ऐं उन सां गॾोगॾु हुन पंहिंजी सॼी जेका ज़िंदगी आहे जिदोजहद में गुज़ारी आहे, ऐं उन सां गॾोगॾु वक़्तु पटांदड़ जेके शयूं आहिनि, अख़बार खां वठी वरी टीवी जो आणणु, वरी टीवी ते मुख़्तलिफ़ क़िस्मनि जा अहिड़ा प्रोग्राम तरतीब ॾियणु जेके ख़ासि तौर ते सिंधी क़ौम जी भलाई, सिंधी क़ौम जे एके ऐं सिंधी क़ौम जी तरक़ी लाइ हुजनि, उन लाइ साईं तमामु वॾो किरदारु अदा करे थो। इन जे करे असां इहो ज़रूरी सम्झोसीं त दी इंटेलेक्चुअल फोरम जे प्लेटफॉर्म तां साईं खे मञता ॾिनी वञे। उन्हनि जो वियन, उन्हनि जी असेसमेंट पॉलिटिकल कंडीशंस में अहिड़ा माण्हू असां वटि घटि आहिनि। इहे अहिड़ा माण्हू जेकॾहिं मतिलबु मंज़र में अचनि था, हिन सेटअप में अचनि था, त शायदि ई सिंध जो सिनेरियो वधीक चेंज थिए। असांजी इहे 34 मार्च वारो जेको ॾींहुं हो न, असांखे यादि आहे चङी तरह सां। असांजूं बसूं अचनि पियूं, उन्हनि खे रोके उन्हनि डंडा हणिया। मां एलिम्स में पढ़ंदो हुउमि, यूनिवर्सिटी वारा कमिश्नर हुयो हिकिड़ो, उन मोराई साहिब जो वॾा हिन में वॾा हिन जी कुर्बानियूं आहिनि, जो मोराई साहिब हिन वीचारे काफ़ी महिनत कई ऐं उते जेको इहो मोमेंटम ठहियो आहे मोमेंटो, उहो मां सम्झा मोराई साहिब वारनि जे सॼे पूरे हिननि जी चवंदा। असां त निकिरी वियासीं, हलिया वियासीं ॿाहिरि पढ़ण जे लाइ। बहरहाल मोराई साहिब जन तमामु सुठो कमु कयो। मोराई साहिब जी शख़्सियत जेका आहे, उनजी पहिरियों पहलू जेको आहे उहो आहे शागिर्द सियासत। जॾहिं पढ़ंदा हुआ हुते बहिराण कॉलेज में, उन खां पोइ साईं नौकिरी में आयो, उन खां पोइ वरी मीडिया में आहे, महिराण टीवी जो फाउंडर आहे। उन ज़माने में 2 चैनल हुआ, इहो हिकिड़ो नओं 3 चैनल आयो जंहिं पंहिंजे लाइ जाइ पैदा कई। ऐं हाणे रिटायरमेंट खां पोइ पंहिंजो फिलंथ्रापी जा कमु करे थो। तालीमी सिलसिले में काफ़ी पंहिंजो सेमिनार कराई, स्कूल हलाए थो, जंहिंमें मुफ़्त माण्हुनि खे तालीम मिले थी। सो उन जी हिकिड़ी शख़्सियत आहे, तमामु भरपूर नमूने जी ज़िंदगी हिन गुज़ारी आहे। अलाह ताला हिनखे हयाती ॾे त आईंदे बि इहे कम जारी रखे। असां हमेशह कोशिशि कंदा आहियूं त सिंध जा बरंदड़ इशू हुजनि या सिंध जा हीरोज़ हुजनि, उन ते सेमिनार बि कंदा आहियूं, प्रोग्राम बि कंदा आहियूं। ऐं इन ई हवाले सां असां हीउ प्रोग्राम सिंगारियो आहे, जंहिंमें असांजो हीरोज़ आहे साईं ग़ुलाम नबी मोराई साहिबु। ग़ुलाम नबी मोराई साहिब जी जेका शख़्सियत आहे, मां सम्झंदो आहियां त उनजा 2-3 पहलू तमामु वॾा आहिनि। हिकु त जेको साईं जो 4 मार्च जे हवाले सां मां सम्झंदो आहियां, 4 मार्च जेका मूवमेंट आहे, उहा मूवमेंट इहा हुई जंहिं ॾाढ जबर जो क़िलो उनखे पहिरियों बहितरु हयो। उन में जेके असांजा हीरोज़ शामिलु हुआ, उन्हनि जी वॾी अहमियत आहे। ॿियो साईं जेको महिराण टीवी आहे, मां सम्झंदो आहियां त साईं जा जेके प्रोग्राम थींदा आहिनि, मुख़्तलिफ़ मौज़ूअनि ते जेके साईं जा तबसरा थींदा आहिनि, उहे तमामु हिकु दुराता हूंदा आहिनि। उनमें सिंध जा इशूज़ ते बि साईं ॻाल्हाईंदो आहे। ऐं इन खां अलावा ॿिया जेके सिंध जा प्रोग्राम थींदा आहिनि, उन ते महिराण टीवी पंहिंजो वॾो किरदारु अदा कंदो आहे। उन करे असां इहो प्रोग्राम सिंगारियो आहे, जंहिंमें असां कोशिशि कंदासीं त साईं जी ज़िंदगीअ ते रोशनी विझूं। साईं जन ॾाढो हिकिड़ी भरपूर शख़्सियत आहिनि, ॾाढी प्यारा इंसान आहिनि ऐं माण्हुनि खे मदद करण लाइ सभिनीनि खां अॻे हूंदा आहिनि। मुहबत वारा इंसान आहिनि ऐं
ही इज़ अ वेरी डिवोटेड पर्सन ऐं ॾाढो उन्हनि खे पंहिंजी क़ौम जी ख़िदमत करण जो ॾाढो जज़्बो आहे ऐं हिकिड़ो पीउ वांगुरु इंसानु आहे जंहिंजी शफ़क़त जेको आहे सॼी सिंध जे लाइ ऐं उन जूं काविशूं जेके सिंध लाइ आहिनि उहो अनपैरल्ड आहिनि उन्हनि जो हिसाबु नथो लॻी सघे। मोराई साहब जे मुतालिक़ जेको मूंखे ॼाण आहे त 1971 में असीं जॾहिं MSc करण विया आहियूं त इन जी मुलाक़ात असांजी उते यूनिवर्सिटी थी मोराई साहब जी। उते असां सां असांजो अज़ीज़ भंगवार वारा, मौला बख़्श लगारी वारा ऐं मोहम्मद हसन वारा ऐं काफ़ी दोस्त जेको हुआ उन यूनिवर्सिटी में हिन जो एक्टिव रोल हुयो ऐं मोराई साहब ॾाढो एक्टिव माण्हू हुयो। उनखां मोराई साहब खां उन यूनिवर्सिटी जे 72-3 वञण खां पोइ असांजी मोराई सां मुलाक़ात वरी ॾाढी लेट थी ऐं उहा हिन चैनल जे ज़रिए थी त मां बि उन जे इंटरव्यू ते वियो हुउसि। बहरहाल मोराई साहब हिकु स्ट्रगल ऐं मोराई साहब जेको हिन वक़्तु वर्क करे पियो हिन सिंधी क़ौम जे लाइ, हिन जो चैनल जेको आहे उहो सॼी हिन क़ौम खे सुजाॻ थो करे। हिन जी गर्जानी जेका ही आहे इहो तबादले ख़्यालात बि आहिनि ऐं हिकिड़ी यूनिटी जो सबूत बि आहे। गुलाम नबी मोराई साहब तमामु लाइक़ ऐं बहितरीनु माण्हू आहे। 1967 में मूवमेंट हली त उन वक़्तु साईं उन मूवमेंट जो अहम किरदारु हो ऐं उन वॾियूं हिमथूं कयूं ऐं स्टूडेंट लाइफ में ऐं उन पंहिंजे स्टूडेंट जे हवाले सां जेको किरदारु अदा कयो उहो तमामु बहितरीनु हुयो ऐं ॾुखियो बि हुयो। उन वक़्त में हालात अहिड़ा हुआ, उन जे बावजूदि मोराई साहब पंहिंजी हिमत ऐं जुरत सां इन मूवमेंट के जो है ना बाकायदा अॻिते वधायो। मोराई साहब की जितनी भी काविशें हैं सिंध के लिए, उसके लिए हम लोग उनके बहुत ही आभारी हैं कि वो हमारे लिए इतना काम करते हैं और आज उनको हम लोग यहाँ पे ट्रिब्यूट पेश करने आए हैं कि उनकी काविशों के ज़रिए ही अगर वो इसी तरह अपने सिंध के अंदर अपना हिस्सा डालते रहेंगे तो हम भी उनके नक्शे कदम पे चल के उनके सारे प्रोग्राम को आगे बढ़ाएंगे। मेहरान टीवी जे सरवाण गुलाम नबी मोराई तकरीब खे ख़िताब कंदे चयो त शागिर्दनि पारां 4 मार्च 1967 ते शुरू कयल तहरीक सिंध में सुजागी वारी तहरीक साबित थियण सां गॾोगॾु बाक़ी तहरीकनि जो बुनियादु बणी। उन चयो त आऊं चाहियां थो त सिंध जो मौजूदा ऐं ईंदड़ नस्ल इहो सभु कमु करे जेको सिंध जे मफ़ाद में हुजे। 4 मार्च इन करे जो 4 मार्च ते जॾहिं इहो इंसिडेंट थियो जंहिंमें ॿारनि शागिर्दनि खे लठियुनि में जेल में विधो वियो, ज़ख़्मी कयो वियो, जेको थियो यूनिवर्सिटी जो बंदि थी ते सभु शागिर्द ॻोठनि में विया त हिननि ॻोठाणनि में हिकिड़ो अजब रूह फूकियो त बाबा असां सां हीउ ज़ुल्म आहे। सो 4 मार्च असांजे लाइ तंहिंजे करे मां जो उहा तहरीक जेका यूनिवर्सिटी ताईं या हैदराबाद ताईं महदूद हुई सा सॼी सिंध में पखिड़िजी वई। नतीजो इहो निकितो उनजो जो 4 मार्च थी वई, जेको थियो यूनिवर्सिटी बंदि थी, पोइ यूनिवर्सिटी में जेको थियो पर छॾियो। हाणे 69 ते था अचूं, अलाए केतिरनि खे यादि आहे त 1969 में जेके सिंध लिस्टूं पे वोटर्स लिस्टूं ठहियूं जंहिंजी इलेक्शन 70 में पे थी, उहे पहिरियों दफ़ो सिंध जी वोटर लिस्टूं उर्दू में आयूं। इहे ई शागिर्द आहे 4 मार्च वारा जिन तहरीक हलाई। तव्हांखे तजुब थींदो सॼी सिंध मां त गिरफ़्तारियूं पेश कयो, छो तॾहिं मार्शल लॉ हुई। मार्शल लॉ जे करे छा हो जो 5 माण्हुनि खां वधीक जेकॾहिं तव्हां गॾु थी वेहंदो, नारो हणंदो या पूरो अजरक पाईंदो, गिरफ़्तार करे खणी ईंदा। सॼी सिंध में सिंधी माण्हुनि ऐं ख़ासि तौर ते शागिर्दनि उहे लीड कयूं पंहिंजनि इलाइक़नि में। एतिरा त 17 ॾींहंनि में माण्हू थी विया जो जेल त भरिजी विया। पोइ आख़िरकार यहया ख़ान अनाउंस कयो त हाणे सिंधीअ में बि लिस्टूं थींदियूं। इहा आहे 4 मार्च, इहा आहे उहा जणिंग जेका 4 मार्च के असां अहमियत न ॾियूं, पर 4 मार्च जा जेके नताइज निकिता, 4 मार्च जा जेके असुल फ़ाइदा पिया, साइड इफेक्ट्स इहे थिया। उन खां पोइ इन्हनि सभिनी तहरीकुनि जे करे जून 70 में वञूं टुटी वई। इहो शागिर्दनि खे क्रेडिट आहे, शाइरनि अदीबनि खे क्रेडिट आहे ऐं कुझु वकीलनि खे क्रेडिट आहे जिन जिदोजहद करे वञूं टोड़ायो। ऐं उहो हिकिड़ो क्लास हो जंहिंमें वॾेरो शामिलु कोन हो, जंहिं को बि वॾो माण्हू शामिलु कोन हो, वॾेरा लिकी वेंदा हुआ। सो ॻाल्हि आहे त तहरीक करण लाइ जिदोजहद हिकिड़ी कई, थिया फेडरल मिनिस्टर ऐं चीफ मिनिस्टर सभु वञी वॾेरा थिया ऐं जेके क़ौमी कारकुन हुआ सभु पोइ हिते हलिया विया। ऐं सिंध उर्दू में चइबो आहे त मंज़िल उन मिली जो शरीक सफ़र न थिए, जिन कुझु बि कोन कयो। भुट्टे साहिब जी मां तव्हांखे ॻाल्हि थो ॿुधायां। भुट्टो साहिबु जॾहिं नौकिरी छॾे आयो, अयूब खान खां अलॻि थी आयो, पहिरियों दफ़ो जॾहिं हैदराबाद आयो त
त चंद शागिर्द हुया जिन उनखे रिसीव कयो। हिकिड़ो सियासतदान हो रसूल बख्श पली जो, सॉरी रसूल बख्श टालपुर, हिकिड़ो सियासतदान हो, ॿियो केरु बि कोन हो। ओरियंट होटल जेका पाण ठाहिण में मदद कई न, ओरियंट होटल में हुनखे जाइ कमिरो रिफ्यूज़ कयो। उहो माण्हू मरहूने मिनत हूंदो इन्हनि स्टूडेंट्स जो उन ज़माने में, त मुंहिंजी मदद कयो। 68 में आयो सिंध यूनिवर्सिटीअ में, त उते जॾहिं शागिर्दनि चयसि त वञी जे ख़िलाफ़ु ॻाल्हाए, त चईं त मां पंजाबी जे मफ़ादनि जे ख़िलाफ़ु ॻाल्हि न कंदुसि। स्टूडेंट्स यूनियन सॼी मज़बूत हूंदियूं तमामु। बदबख़्ती आहे जो स्टूडेंट्स यूनियन ते हींअर पाबंदी कान्हे, पर वाइस चांसलर्स अहिड़ा भाड़ी आहिनि जो इलेक्शन नथा कराइनि पंहिंजी यूनिवर्सिटीज़ में। स्टूडेंट्स यूनियन्स हुजनि त काफ़ी शागिर्द मुतहद हुजनि ऐं असांखे काफ़ी तहरीक में या काफ़ी सिंध जे हक़नि वठण में फ़ाइदो थी सघे थो। त इन करे मां डिमांड बि कंदुसि वाइस चांसलर खां ख़ासि तौर ते त पंहिंजनि यूनिवर्सिटीज़ में स्टूडेंट्स यूनियन्स क़ाइमु कनि। भुट्टे साहिबु टाइम मूंखे ॾिनो अप्रैल 71 में टर्न मोहम्मद ख़ान में, त मूं चयोमांसि त चयां छो ॿुधाए भला ख़ैरु, मुंहिंजी ख़ैरु आहे, पर इहो वाई आर यू कमिंग इन द वे ऑफ मुजीब, तव्हां मुजीब खे छो था रस्ते में अचो, मुजीब खे पावर चवंदा वठण ॾियो। चई छो? मूं चयो साईं सिंध जो मफ़ाद आहे। सिंध जो कहिड़ो मफ़ाद आहे? मुंहिंजी 6 नुकात। 6 नुकात में छा हो जो केतिरा अहिड़ा माण्हू वटि आहिनि जिनखे ख़बर न आहे 6 नुकात छा। 6 नुकात रुॻो 3 खाता मर्कज़ वटां, बाक़ी सभु सूबनि वटां, माना उहे सूबा न बल्कि जहिड़ा तमामु घणा ख़ुदि मुख़्तियार मुल्क थी वञनि। मूंखे चई त तोखे सिंधी प्राइम मिनिस्टर न खपे? मूंखे न खपे। छो न खपे? मुंहिंजो तव्हांजो पावर बेस पंजाब आहे। तव्हांखे जेकॾहिं प्राइम मिनिस्ट्री मिलंदी त तव्हांजो पावर बेस पंजाब आहे, ऐं तव्हां चई चुका आहियो त मां पंजाब खे बिट्रे न कंदुसि। 68 में असांजे यूनिवर्सिटी जे जलसे में ख़ैर पोइ त घणी वॾी ड्रैग कई, बाबा तव्हांखे ख़बर न आहे बेन अक़वामी मामला अहिड़ा पिया हलनि या बेन अक़वामी साज़िशूं आहिनि, हीअ आहिनि, हीअ। ख़ैर बहरहाल इहो मां पंहिंजो पार्ट थो ॿुधायां जेको हुन सां बुटी साहिबु हिकिड़ो क्रेडिट वञे थो जंहिं सिंधी माण्हुनि खे ओपनिंग्स ॾिनियूं। नौकरी में कोन आहे सिंधी माण्हू हिन सूबे में न मर्कज़ में। भुट्टे साहिबु ओपनिंग्स ॾिनियूं। हाणे उहो जेको मिडिल क्लास आयो आहे, जिन जा ॿार बि ॿाहिरि रहनि था, ॿार बि पढ़ियल लिखियल आहिनि, उहो पंहिंजे इलाइक़े जी ख़िदमत करण लाइ तयारु न आहिनि। असां ईअं छॾियो गवर्नमेंट खे। असां जेकॾहिं रिटायर्ड कामोरा जेके आहियूं रुॻो पंहिंजे इलाइक़नि खे संभालियूं त घणो कमु थी सघे थो। 2 कल्चर मां ॻाल्हि कई। हिकिड़ो कल्चर हो 1 यूनिट वारो, उन में माण्हू मुख़्तलिफ़ हो, सिंधी मुख़्तलिफ़ हो। कल्चर 1 यूनिट टुटण खां पोइ या भुट्टे जी हुकूमत अचण खां पोइ या पाकिस्तान टुटण खां पोइ कल्चर डिफरेंट थी वियो। हाणे जी हालत ॾिसो था छा आहे। का शइ पैसनि ते आहे, नौकिरी पैसनि ते आहे, ग़रीब माण्हू जो जीअण जंजाल आहे, गुरबत जे लकीर खां हेठि रहण वारा माण्हुनि जो तइदादु वधंदो थो वञे। सिंध में तइलीम सभिनी सूबनि जे मुक़ाबले में सिंध में तइलीम तबाह थींदी थी वञे। 24-25 में जे स्टेटिस्टिक्स आहिनि त पंजाब जेको आहे 240 बिलियन रुपया टैक्स कलेक्ट कयो, यानी पाकिस्तान जो 37% टैक्स कलेक्ट कयो। सिंध 306 बिलियन टैक्स कलेक्ट कयो, माना 48% कलेक्ट कयो। KPK 51.76 बिलियन, उहो थियो 7-8%। बलोचिस्तान बि तक़रीबन 8% कलेक्ट कयो। वापसीअ में पंजाब खे वापसि थो मिले 52%, कलेक्ट हुन कयो आहे 37%। सिंध कलेक्ट थी करे 48%, सिंध खे वापसि मिले थो 23%, 23.5%। सिंध पाले थी पाकिस्तान खे, पर सिंध कंहिंजे एजेंडा में कान्हे। सिंध जी हुकूमत बज़ाहिर पीपुल्स पार्टी जी हुकूमत था चऊं, पर जेको हुननि जो किरदारु आहे, जेको ॻाल्हि आहे, हाणे उहा पीपुल्स पार्टी कोन्हे, हिकिड़ी माण्हू जे नाले सां पार्टी आहे। हैदराबाद में जेको ट्रेनिंग इंस्टीट्यूट खोलियो उहो अञा ताईं हले पियो 2001 में। पोइ इहो स्कूल क़ाइमु कयो मोरे में। साईं पंहिंजो इनाम शेख साहिब खे क्रेडिट थो वञे, जंहिं अलामा इक़बाल यूनिवर्सिटी जी हिकिड़ी कैंपस मोरे में खणी आयो, ज़मीन मूं ॾिनी, पर हुन में पंहिंजो इनाम साहिब जो वॾो कंट्रीब्यूशन आहे। पर दोस्तो ॻाल्हि इहा आहे त ॾिसो, हर कंहिंखे बणिणो आहे, औलाद लाइ करिणो आहे, ॿियो करिणो आहे, कुझु केरु कमु कोन ईंदो। मुंहिंजो ईमान आहे जेको करिणो अथव पंहिंजे लाइ कयो, ऐं पंहिंजे लाइ इहो आहे त ख़ैरु ख़ैरात कयो। ॻाल्हि इहा आहे त हाणे असां
उहो पहिरें पहर में कोन्हियूं, असां आख़िरी पहर में आहियूं, असां वारो नसुल। असां चाहींदासीं त असांजो जेको ईंदड़ नसुल आहे, जेको नसुल मौजूदु आहे, इहो सभु उहो कमु करे जेको सिंध जे मफ़ाद में हुजे,